ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 12/8/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार हाणे वापसि घर हलणो आहे, इन करे बाप खे यादि करणु ऐं पंहिंजे चरित्र खे सुधारण जी महिनत करो। पंहिंजे चरित्र खे सुधारण जी महिनत करो। प्रश्न: अज्ञान नींद में सुम्हाइण वारी ॻाल्हि कहिड़ी आहे? हुन सां नुक़सानु छा थींदो आहे? चईंदा आहिनि कल्प जी आयु लाखों वर्ष चइणु इहा आहे अज्ञान जी नींद में सुलाइण जी ॻाल्हि। हिन सां ज्ञान नेत्रहीन थी वेंदा आहियूं। ॿियो बाबा चवंदा हिन सां ज्ञान नेत्रहीन थी वेंदा आहियूं। घर खे ॾाढो दूर सम्झंदा आहियूं। बुद्धि में ईंदो आहे हाणे त अञा त लाखों वर्ष हिते ई सुख दुख जो पाठ वॼाइणो आहे, हिन करे पावन ठहिण जी महिनत न कंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे घर ॾाढो नज़दीक आहे। हाणे असां महिनत करे करे कर्माती ठहिणो आहे। हाणे असांखे महिनत करे कर्माती ठहिणो अर्थात सुख दुख निंदा स्तुति मान अपान जय पराजय ठंडी गर्मी सभिनि में समान स्थिति अर्थात बाप जी याद में रही करे रहणो। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि खे हाणे बाबा घर यादि ॾियारे थी। भल भक्ति मार्ग में बि घर खे यादि कंदा आहिनि, परंतु उते वञणो कीअं आहे, कॾहिं वञणो आहे, उहो कुझु बि न ॼाणंदा आहिनि। कल्प जी आयु लाखों वर्ष रही रहण जे कारण घर खे भुलिजी विया आहिनि। सम्झंदा आहिनि लाखों वर्ष हिते ई पाठ वॼाईंदा आहियूं त घर भुलिजी वेंदो आहे। हाणे बाप यादि दिलाईंदा आहिनि ॿार घर त ॾाढो नज़दीक आहे, हाणे हलणो आहे पंहिंजे घर। मां त तव्हां ॿारनि जे बुलावे ते आयो आहे, हलणो आहे न। बाबा प्रश्न था पुछनि केतिरी सहज ॻाल्हि आहे। भक्ति मार्ग में त पतो ई न पवंदो आहे कि कॾहिं मुक्ति धाम में वेंदासीं। मुक्ति खे ई घर चइबो आहे न। लाखों वर्ष शइ ॾियण जे कारण सभु भुलिजी वेंदा आहिनि। बाप खे बि त घर खे बि भुलिजी वेंदा आहिनि। लाखों वर्ष चइण सां ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। अज्ञान नींद में जीअं सुम्ही पवंदा आहिनि, कंहिंखे बि सम्झ में न ईंदो आहे। भक्ति मार्ग में घर केतिरो दूर ॿुधाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि वाह मुक्ति धाम में त हाणे वञिणो आहे। ईअं थोरी आहे कि तव्हां कोई लाखों वर्ष भक्ति कंदा आहियो, तव्हांखे पतो बि न आहे कि भक्ति कॾहिं खां शुरू थींदी आहे। लाखों वर्ष जो हिसाब त करण जी दरकार न आहे। बाप खे ऐं घर खे भुलिजी विया आहियूं न। ये बि ड्रामा में नूंद आहे, परंतु नाहिक एतिरो दूर चई ॾींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार घर त बिल्कुलु नज़दीक अची पहुचियो आहे। हाणे मां आयो आहियां तव्हांखे वठी वञण लाइ। घर हलणो आहे न, परंतु पवित्र त ज़रूरु ठहिणो आहे। गंगा सनानु आदि त तव्हां कंदा आया आहियो, परंतु पवित्र त ठहियो न। अगरि पवित्र ठहींदा आहियो त घर हलंदा आहियो। अगरि असां गंगा सनानु आदि कंदे कंदे तीर्थ आदि कंदे कंदे भक्ति कंदे कंदे अगरि कोई माण्हू पवित्र ठही वञे त उहो जीअं घर हली वेंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि इन करे संपूर्ण पवित्रता, भले थोरो बहुत पवित्र रहनि, लेकिन संपूर्ण आत्मा शुद्ध पवित्र थी वञे, उहो त बाबा जी ई शक्ति सां थींदी आहे। त अगरि पवित्र ठहींदा आहिनि त घर हली वेंदा आहिनि, परंतु घर जो त पतो ई न आहे त पवित्रता जो बि पतो न आहे कि संपूर्ण पवित्रता छा थींदी आहे। दुनिया में त माण्हू काम विकार में न वञणु, लहसुन प्याज न खाइणु, इस शरीर खे सनानु पाणी कराइणु, साफ़ सुथिरो रखणु, अशुद्ध चीची भोजन न खाइणु, हिन खे पवित्र चवंदा आहिनि। पर पवित्रता जी केॾी गहरी परिभाषा आहे कि असांखे अपवित्रता जी अविद्या थी वञे, असांजे व्यर्थ संकल्प बि न हुजनि, कोई भी विकार बुराई कमी कमजोरी न, हिकदमि शुद्ध सतो प्रधान आत्मा। अधु कल्प सां भक्ति कई आहे त भक्ति छॾंदा ई न आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि भक्ति पूरी थींदी आहे। भक्ति में त अपरंपार दुख रहंदो आहे न। ईअं न कि तव्हां ॿारनि लाखों वर्ष दुख ॾिठो आहे। लाखों वर्ष जी त हिते ॻाल्हि ई न आहे।
है ना। सच दुख त तव्हां कलयुग में ई भोगदा आहियो, सभिनि खां जास्ती विकारी गंदा ठहींदा आहियो न। मतिलबु द्वापर खां ई दुख शुरू थियो आहे, लेकिन जास्ती विकारी असां कलयुग हाणे ई थिया आहियूं। पहिरियों त रजो में हुयो त कुझु सम्झ हुई, हाणे त बिल्कुलु ई बेसम्झ थी विया आहिनि। हाणे ॿारनि खे चईंदा आहिनि सुखधाम हलणो आहे त पावन ठहूं। जन्म जन्मांतर जो पाप सिर ते आहिनि, उन्हनि खे यादि सां, मुंहिंजी यादि सां उतारे सघंदा आहियो। यादि सां ॾाढी ख़ुशी रहंदी त तव्हां ॿारनि खे अधु कलाक सुखधाम में वठी वेंदो आहे। जो तव्हांखे वठी वेंदो आहे उनखे यादि त करिणो खपे न। बाप चईंदा आहिनि तव्हांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। त हिकु त पवित्र ठहो, ॿियो पंहिंजो चरित्र सुधारो। हिकु त पवित्र ठहो, ॿियो पंहिंजो चरित्र सुधारो। विकारनि खे चइबो आहे भूत। लोभ जो बि भूत घटि न आहे। इहो भूत अशुद्ध, इहो भूत ॾाढो अशुद्ध आहे, मनुष्य खे हिकदमि गंदो ठाहे ॾींदो आहे। लोभ बि भूत आहे। लोभ बि ॾाढो पाप कराईंदो आहे। 5 विकार ॾाढा कड़ा भूत आहिनि, इन्हनि सभिनि खे छॾिणो आहे। लोभ खे छॾणु बि एतिरो मुश्किल आहे जीअं काम खे छॾणु। मोह खे छॾणु बि एतिरो मुश्किल आहे जेतिरो काम खे छॾणु। छॾंदा ई न आहिनि। सिधी आयु बाप सम्झाईंदा आहिनि त बि मोह जी रग ॿियनि में जुटल रहंदी आहे। क्रोध बि मुश्किल छूटंदो आहे। चईंदा आहिनि ॿारनि ते क्रोध ईंदो आहे, नाम त क्रोध जो वठंदा आहिनि न। कोई बि भूत न अचे उन्हनि ते विजय पाइणी आहे। बाप चईंदा आहिनि जेसि ताईं मां आहियां तेसि ताईं पुरुषार्थ कंदा रहो। बाप केतिरा वर्ष रहंदा, है न। हाणे त समय थी वियो आहे, है न। हाणे त 2 पार्ट ख़तमु थी, हाणे लास्ट पार्ट सतगुरु जो हले थो। बाबा एतिरा वर्ष वेही सम्झाईंदा आहिनि, सुठो ई टाइम ॾींदा आहिनि। सृष्टि चक्कर खे ॼाणण त सहज आहे न। 7 ॾींहंनि में सॼो ज्ञान बुद्धि में अची वेंदो आहे। बाक़ी जन्म जन्मांतर जा पाप कटण में देरी लॻंदी आहे। इहे मुश्किलात आहे। हुन जे लाइ बाबा टाइम ॾींदा आहिनि। माया जो अपोज़िशन ॾाढो थींदो आहे, हिकदमि माया बुलाए ॾींदी आहे। हिते वेंदा आहिनि त सॼो समय यादि में थोरी वेंदा आहिनि, ॾाढी तरह बुद्धि हली वेंदी आहे ॿारनि जी हेॾे होॾे। इन करे टाइम ॾियणो आहे, महिनत करे कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे। इन करे बाबा असांखे चवनि था कि ॾिसो माया जो एॾो अपोज़िशन थींदो आहे। वैसे त सिर्फ़ु 7 ॾींहं माण्हू कोई सुठी रीति ज्ञान बुद्धि वठे, पोइ बाबा खे यादि कंदो रहे त बाबा चवंदा आहिनि कि इहे बि मुश्किलात 7 ॾींहं बि कोई मुश्किल कढी सघंदा आहिनि। माया जो अपोज़िशन ॾाढो हूंदो आहे, हिकदमि बुलाए ॾींदी आहे, है न। उन खां पोइ बि ॿारनि खे बुलाए ॾींदी आहे। हिते वेंदा आहिनि त सॼो समय यादि में थोरी वेंदा आहिनि, ॾाढी तरफ़ बुद्धि हली वेंदी आहे न। इन करे चेक करिणो आहे। असां वेठा आहियूं बाबा जी यादि में, जीअं बाबा परमधाम खां आया आहिनि मूंखे ज्ञान ॿुधाइणु, है न। असांखे यादि बाबा खे परमधाम में करिणो आहे कि इहे सभु बाबा चयो अथई। त असांजी हुन जे अलावा ॿियो काॾे बुद्धि वञे थी त उनखे हटाईंदा वञो। हिन करे टाइम ॾियणो आहे। ऐं वैसे बि सॼो ॾींहुं बि जो बाबा खे यादि करिणो आहे। जेसि समय असांखे बुद्धि द्वारा ॿियो कोई कमु न आहे त ॿियो काॾे फालतू वञे थी। महिनत करे कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे न। पढ़ाई त ॾाढी सहज आहे। सेंसिबल ॿार हुजे त 7 रोज़ में सॼो ज्ञान सम्झी वठे। 84 त चक्कर कीअं फिरंदो आहे। बाक़ी पवित्र ठहिण में त महिनत आहे। हिन ते केतिरा हंगामा थींदा आहिनि न। सम्झंदा आहिनि ॻाल्हि त राइट आहे। असां ग्लानी कंदा हुआसीं कि इहे ब्रह्म कुमारियूं भाउ भेण ठाहींदियूं आहिनि, परंतु ॻाल्हि त बराबरि राइट आहे। जेसिताईं असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार न ठहूं तेसि ताईं पवित्र कीअं रही सघंदा आहियूं। क्रिमिनल आहे सो सिविल आहे कीअं ठही सघंदा आहियूं। हीअ युक्ति ॾाढी सुठी आहे। असां ब्रह्मा कुमारियूं आहियूं त भाउ भेण थी वियासीं न। हिन में ॾाढी मदद बि मिलंदी आहे। सिविलाइज़ ठाहिणो आहे न, सिविलाइज़ ठाहिणो आहे।
ब्रह्मा जो कर्तव्य आहे न, ब्रह्मा द्वारा देवी देवता धर्म जी स्थापना अथवा मनुष्य खे देवता ठाहिणो। बाप ईंदा ई आहिनि पुरुषोत्तम संगम युग ते, त सम्झाइण जी केतिरी महिनत करणी आहे। बाप जो परिचय ॾियण लाइ ई सेंटर खुलंदा वेंदा आहिनि न। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठिणो आहे। भॻवान त हिकु निराकार आहे, श्री कृष्ण त देहधारी आहे, उन्हनि खे भॻवान न चई सघंदासीं। चईंदा आहिनि भॻवान अची करे भक्ति जो फल ॾींदो आहे, परंतु भॻवान जो परिचय न आहे। केतिरो तव्हां सम्झाईंदा आहियो त बि सम्झंदा ई न आहिनि। देहधारी त पुनर्जन्म में ईंदा ज़रूरु आहिनि न, हाणे उन्हनि सां वरसो मिली न सघे। आत्माउनि जो हिकु ई परम पिता परमात्मा सां आत्माउनि खे वरसो मिलंदो आहे। मनुष्य खे जीवन मुक्ति ॾेई न सघे। इहे वरसो पाइण लाइ तव्हां ॿार पुरुषार्थ करो था। मनुष्य खे जीवन मुक्ति ॾेई न सघे। बाबा द्वारा जीवन मुक्ति जो वरसो प्राप्त करण लाइ असां ॿार इहे पुरुषार्थ करूं था न। कहिड़ो बाप खां वरसो वठण जो, पूरो वरसो वठण जो पुरुषार्थ करूं था। बाबा ई असांखे ॾियनि था न। उन ॻाल्हि खे उन बाप खे पाइण लाइ तव्हां केतिरो भटकंदा हुयो। हाणे उहो बाबा असांखे मिलियो आहे ऐं सिर्फ़ु चए थो मूंखे हिन विधि सां यादि करो त तव्हां स्वर्ग जा सुख ॾिसंदव, त बि हेॾे होॾे भटकंदा रहंदा आहिनि। पहिरियों त सिर्फ़ु हिकु शिव जी पूजा कंदा हुआ, ॿियो तरफ़ न वेंदा हुआ। उहा हुई अव्यभिचारी भक्ति। ॿियनि जे मंदर आदि एतिरा न हुया। हाणे त ढेर मंदर आहिनि, मंदर आदि ठाहींदा आहिनि। भक्ति मार्ग में तव्हांखे केतिरी महिनत करणी पवंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो शास्त्रनि सां में कोई गति सदगति जो रास्तो न आहे, उहो त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में केतिरा मंदर आदि ठाहींदा आहिनि। वास्तव में मंदरु सिर्फ़ु हुजिणो खपे देवी देवताउनि जो। ॿियो कोई मनुष्य जो मंदरु ठहींदो न आहे। छो जी मनुष्य त पतित आहिनि। पतित मनुष्य पावन देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। भला आहिनि उहे बि मनुष्य, परंतु उन्हनि में दैवी गुण आहिनि। जंहिंमें दैवी गुण न आहिनि उहा हुननि जी पूजा कंदा आहिनि। तव्हां ख़ुदि ई पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहियो। असां ई पंहिंजी मूर्तियुनि जी वेही करे पूजा कंदा हुआसीं। पहिरियों असां ई लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जे अॻियां चईंदा हुआसीं तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल हिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। हाणे असां ई उहा ठहूं था, है न। हाणे असां ई उहा ठहूं था न। मनुष्य जी भक्ति करणु इहा आहे पंज तत्वनि जी भक्ति करणु। मनुष्यनि जी भक्ति करणु इहा आहे पंज तत्वनि जी भक्ति करणु। शरीर त पंज तत्वनि जो ठहियलु आहे। हाणे ॿारनि खे मुक्ति धाम में हलणो आहे, जंहिंजे लाइ एतिरी भक्ति कई। हाणे पंहिंजी पाण सां गॾु वठी हलंदा आहिनि न। तव्हां सतयुग में हली वेंदव। बाप आया ई आहिनि पतित दुनिया सां पावन दुनिया में वठी वञण लाइ। बाप आया ई आहिनि पतित दुनिया सां पावन दुनिया में वठी वञण लाइ आया आहिनि। पावन दुनिया आहे ई ॿ, मुक्ति, जीवन मुक्ति। पावन दुनिया केतिरी आहे? ॿ, मुक्ति धाम ऐं जीवन मुक्ति धाम। बसि ॿ ई पावन दुनिया आहिनि। असांजी निराकारी दुनिया ऐं सतयुगी दुनिया। बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार मां कल्प जी संगम युग ईंदो आहे। तव्हां भक्ति मार्ग में केतिरा दुख उठाईंदा आहियो न। गीत बि आहे न, चारों तरफ़ लॻाया फेरा त बि दूर रहिया। कंहिंसां दूर रहिया? असां बाबा चईंदा आहिनि कि कल्प जे संगम युग मां ईंदो आहे। त भक्ति मार्ग में केतिरा दुख ॾिठा, ॻाईंदा बि आहिनि। चारों तरफ़ लॻाया फेरा त बि तव्हां सां दूर रहिया। कंहिंसां? बाप सां दूर रहिया न। बाप खे ढूंढण लाइ जन्म बाय जन्म फेरा लॻाया, परंतु पोइ बि बाप सां दूर रहिया। इन करे सॾु कंदा आहिनि हे पतित पावन, अचो अची करे असांखे पावन ठाहियो।
बाप जे सिवाय ॿियो कोई ठाहे न सघे। त इहे खेल ई 5000 वर्ष जो आहे। ड्रामा अनुसार हर हिकु पुरुषार्थ कंदा आहिनि। जे प्रकार कल्प पहिरियों कयो हुयो उन अनुसार ई राजधानी स्थापना थिए थी। जे प्रकार कल्प पहिरियों असां कयो हुयो पुरुषार्थ उन अनुसार ई राजधानी स्थापना थिए थी न। बाबा चवनि था गुप्त हर हिकु जेको पुरुषार्थ कंदो हूंदो न उनखे पतो लॻंदो आहे कीअं ठहे थी। जॾहिं हिकु जहिड़ा सभु हिकु जहिड़ा त न पढ़ंदा न। इहे पाठशाला आहे न, राजयोग जी पढ़ाई आहे जो देवी देवता धर्म जा हूंदा उहो निकिरंदा ईंदा। मूल वतन में भी जो संख्या है वो एक्यूरेट हूंदी, कम जास्ती न। नाटक में एक्टर्स जो अंदाज़ बिल्कुलु पूरो आहे। नाटक में एक्टर्स जो अंदाज़ बिल्कुलु पूरो आहे, परंतु सम्झी न सघंदा आहिनि। जेतिरा बि आहिनि ओतिरा एक्यूरेट आहिनि, पोइ बि उहे अची करे पार्ट वॼाईंदा। बाबा चवनि था कि जेतिरा बि आहिनि उहे एक्यूरेट आहिनि, पोइ उहे मथां खां हेठि अची करे सभु पार्ट वॼाईंदा। जीअं ई सभु अची वेंदा उअं ई बाबा असां हली वेंदासीं। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां त ईंदा ई आहियो नई दुनिया में, तव्हां त ईंदा ई आहियो नई दुनिया में। त बाबा चवनि था कि पोइ तव्हां ईंदा आहियो पंहिंजी नई दुनिया में, बाक़ी सभु हुते हली वेंदा आहिनि। हाणे कोई गिनती करे त करे सघंदो आहे। हाणे बाप असांखे ॾाढी गुइया पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। शुरू जी ऐं हाणे जी सम्झाइण में केतिरो फ़र्क़ु आहे न। दुनिया में जो आत्माउनि जी गिनती कंदा आहिनि उहो करे सघे। पढ़ाई में टाइम लॻंदो आहे न। फट सां कोई ICS न ठही वेंदो आहे। नंबरवार पढ़ाई थींदी आहे। बाप केतिरो सहज करे सम्झाईंदो आहे जो मनुष्य जी बुद्धि में सहज वेही सघे, है न। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि जो दुनिया जे मनुष्यनि जी बुद्धि में वेही सघे। ऐं केॾी सहज भाषा में बि सम्झाईंदा आहिनि। दुनिया में त संस्कृत, पंजाबी, अलाए कहिड़ी ॻाल्हि भाषाऊं ठही वेंदियूं आहिनि। अंग्रेजी बि माण्हुनि खे अधु सम्झ में ईंदी आहे अधु न। कुझु शब्द अंग्रेजी त सुठा आहिनि, सभु न। अलाए कहिड़ा शब्द चईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि दिन प्रतिदिन नई पॉइंट सम्झाईंदा रहंदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि कि मुझ पतित पावन बाप खे तव्हां सॾु कयो आहे, मां आयो आहियां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण लाइ। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मामेकम यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही वेंदव, है न। त तव्हां आत्माऊं सतो प्रधान ठही वेंदव। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त तव्हां सभी आत्माऊं सतो प्रधान थी वेंदव। पोइ हिते अचिणो पवंदो पाठ वॼाइण। बाप चईंदा आहिनि आत्मा पतित ठही आहे, इन करे पतित पावन बाप खे यादि कंदा आहियूं न पावन ठाहिण लाइ। केतिरो वंडर आहे। एतिरी नंढी सी आत्मा में केतिरो पाठ भरियलु आहे। उहो केतिरा पाठ वॼाईंदी आहे। हेॾी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो 5000 साल जो रील भरियलु आहे। कंहिंजे ब्रह्मा बाबा जी आत्मा में त पूरी 5000 साल भरियलु आहे न। त बाबा चवनि था कि हाणे पतित पावन बाप खे यादि कंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। केतिरी वंडर आहे। एतिरी नंढी सी आत्मा में एतिरी नंढी सी आत्मा केतिरो पाठ वॼाईंदी आहे न। केतिरा पाठ। हिनखे चइबो आहे कुदरत। हिनखे चइबो आहे कुदरत। बाबा चवनि था उनखे ॾिसी न सघंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि असां परमात्मा जो साक्षात्कार करूं। बाप चईंदा आहिनि एतिरी छोटी बिंदी जो तव्हां साक्षात्कार छा कंदव? मां ॼाणण लाइक़ु आहियां।
मां ॼाणण लाइक़ु आहियां। बाक़ी ॾिसण त मुश्किल आहे न। हा, दिव्य दृष्टि द्वारा बाबा असांखे ॾेखारे सघंदा आहिनि, परंतु हुन सां फ़ाइदो छा आहे? फ़ाइदो त कुझु न आहे न, है न। आत्मा खे ॾिसण सां फ़ाइदो छा आहे? माण्हू मून में वञनि था, उते छा छा आहे, छा छा, परंतु फ़ाइदो त कुझु न आहे न। हा भई ठीकु आहे, पंहिंजे पाण खे बिज़ी रखंदा आहिनि, कुझु नयो नयो ठाहींदा रहंदा आहिनि। आत्मा जो उहो बि सभु डिस्ट्रक्शन जे लाइ ठाहींदा आहिनि। जीअं त सभु चीजूं डिस्ट्रक्शन जे लाइ ठाहे करे रखी अथनि, बसि समय अचण ते सभु मथां बि किरंदा त हेठां बि, हेॾां होॾां बि, सभु तरफ़ां ईंदा रहंदा। मथे बि त एॾी सैटेलाइट्स पियूं आहिनि न। कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, मथां खां ॾाढो वॾो पथर अचे थो। पथर वथर कुझु न हूंदो आहे। इहे जेका असां माण्हू सैटेलाइट खणी वेंदो आहे न मथे, इहे जेका बि माण्हू सैटेलाइट खणी वेंदा आहिनि मथे, त उहा उते घुमी घुमी करे ख़राबु थी करे काॾे वेंदी? हेठि ई ईंदी, किरंदी। पोइ अंत समय सभु बि किरंदियूं, हेॾां होॾां बि बॉम्ब्स ईंदा, सभु तरफ़ सां डिस्ट्रक्शन थींदो। त बाबा चवनि था की मूंखे ॾिसण सां फ़ाइदो छा आहे? आत्मा खे, ऐं मुश्किल बि आत्मा खे इहे सभु कर्मेंद्रियूं मिलंदियूं आहिनि पाठ वॼाइण लाइ। आत्मा खे इहे सभु कर्मेंद्रियूं मिलंदियूं आहिनि पाठ वॼाइण लाइ। केतिरो पाठ वॼाईंदी आहे, इहे बि वंडर आहे। कॾहिं बि आत्मा घिसदी बि न आहे। एॾे समय खां एॾी आत्मायूं पाठ वॼाईंदी थी अचनि। ईअं न की थोरी घिसी करे ख़तमु थी वञनि त पॉपुलेशन थोरी घटि थी वञे, परंतु न, घिसदी बि न आहे। इहा आहे अविनाशी ड्रामो। इहे अविनाशी ठहियलु ड्रामो आहे न। कॾहिं ठहियो इहे पुछी न सघंदा आहियूं। इनखे चइबो आहे न अनादि। मनुष्य पुछंदा आहिनि रावण खे कॾहिं खां चलाईंदा आहिनि, शास्त्रनि में कॾहिं खां पढ़ंदा आहिनि। मनुष्यनि खां पुछो तव्हां रावण खे कॾहिं खां जलाईंदा आहियो? शास्त्रनि में कॾहिं पढ़ंदा घिसंदा न आहियो? त चई शास्त्र कॾहिं खां पढ़ंदा आया आहियो? बाबा चवनि था मनुष्यनि खां पुछो रावण खे कॾहिं खां जलाईंदा आहियो? शास्त्रनि कॾहिं खां पढ़ंदा आया आहियो? त चई ॾींदा आहिनि अनादि। पतो ई न आहे, मुंहिंजी विया आहिनि न। बाप वेही सम्झाईंदा आहिनि हू बहू जीअं ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि न। बाबा असांखे पंहिंजो पीउ, जीअं लौकिक पीउ माउ बाप ॿारनि खे कीअं सम्झाईंदो आहे न, लौकिक माउ बाप, ईअं ई अॼु पारलौकिक बाप असां ॿारनि खे ईअं सम्झाइनि था पंहिंजे ॿारनि खे। ऐं टीचर बाप वेही हू बहू जीअं टीचर ठही करे असां आत्माउनि खे पढ़ाईंदा बि आहिनि। केतिरो वंडर आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां बिल्कुलु बेसम्झ हुयासीं, पोइ बेहद जी सम्झ आई। उहा थींदी आहे हद जी पढ़ाई। इहा आहे बेहद जी। दुनिया वारा कंदा आहिनि हद जी पढ़ाई। मतिलबु हिन ई दुनिया जे लाइ, हिन ई दुनिया में जो कमु थींदो आहे उनखे सिखण जे लाइ पढ़ाई पढ़ी कमाई करे पंहिंजो शरीर निर्वार्थ कमाइण लाइ पढ़ंदा आहिनि। लेकिन इहा आहे बेहद जी ॻाल्हि। परमात्मा केरु आहे? असांजे शरीर में आत्मा केरु आहे? कीअं आत्मा एॾे वॾे शरीर खे हलाईंदी आहे? ॿियो एॾा सारा दुनिया एॾी सारी फैलियल आहे। इहे कीअं फैलियल आहे? कॾहिं खां शुरू थी, कॾहिं ख़तमु थींदो आहे? हिते पाठ न, केॾी सारी ॻाल्हियूं बाबा असांखे पूरी विश्व जे बारे में ॿुधाई अथई। हर धर्म जे बारे में बि बाबा ॿुधाईंदा रहंदा आहिनि, है न। कॾहिं कॾहिं कहिड़ो कहिड़ो धर्म आयो। त बाबा चवनि था कि अधु कलाकु ॾींहुं अधु कलाकु राति हूंदी आहे। 21 जन्म तां रिंचक बि तव्हांखे दुख न मिली सघंदो आहे। चईंदा बि आहिनि न, छल तव्हांजो बाल बि बाको न थिए, कोई दुख न ॾेई सघंदो आहे। नाम ई आहे सुखधाम। हिते त सुख आहे न। त मूल ॻाल्हि आहे पवित्रता जी।
बाबा चवंदा आहिनि मूल ॻाल्हि आहे पवित्रता जी, कैरेक्टर सुठा खपनि। त हाणे सृष्टि चक्र जो ज्ञान त असांखे मिली वियो, आदि मध्य अंत जो। ॾींहुं राति कीअं थींदो आहे, जॾहिं आत्माउनि में रोशनी हूंदी आहे त जीअं दुनिया में ॾींहुं आहे, जॾहिं आत्माऊं उहे बि मुख्य देव आत्माऊं न, ईअं त द्वापर में बि जो आत्माऊं हूंदियूं उन्हनि में सतो प्रधानता जी रोशनी हूंदी, लेकिन असां देव आत्मा आहियूं। हुन में बि ब्रह्मा बाबा जी आत्मा में जॾहिं रोशनी हूंदी त सृष्टि ते ॾींहुं हूंदो, जॾहिं ब्रह्मा बाबा जी आत्मा में रोशनी कम थींदी वेंदी त राति थींदी वेंदी। त बाबा चवनि था मूल ॻाल्हि आहे पवित्रता जी, ऐं कैरेक्टर्स बि सुठा खपनि। न ॿारनि खे हर ॻाल्हि क्लियर करे बाबा सम्झाईंदा आहिनि, नुक़सानु व फ़ाइदो थींदो आहे न। हाणे त बाप चवंदा आहिनि फ़ाइदे जी ॻाल्हि ई छुटी, हाणे त नुक़सानु ई नुक़सानु थियणो आहे। दुनिया में विनाश जो समय अचे थो, उन समय ॾिसणो आहे छा छा थींदो आहे। बरसाति न थींदी त अनाज जी केतिरी महांगाई थी वेंदी, भल केतिरा बि बाबा चवंदा आहिनि भल के बरसाति न थींदी त अनाज न मिलंदो, त अनाज महांगो थी वेंदो। भल केतिरा बि चवंदा आहिनि 3 वर्ष पोइ ॾाढो अनाज थी वेंदो, पोइ बि अनाज ॿाहिरां खां ई मंगाईंदा आहिनि। अहिड़ो समय ईंदो जो हिकु दाणो बि असांखे मिली न सघंदो। परंतु बाबा जे बालत खे त बाबा अंत ताईं दाल रोटी ज़रूरु खाराईंदा। एतिरी आपदायूं अचणियूं आहिनि, इन्हनि खे चइबो आहे ईश्वरीय आपदायूं। इन्हनि खे चइबो आहे ईश्वरीय आपदायूं। बरसाति न पवंदी त अकाल ज़रूरु थींदो न। सभी तत्व आदि बिगड़ण वारा आहिनि। हाणे हालात ॾिसो था न, कॾहिं गर्मी जे मौसम में ठंडी, मतिलबु ईअं थोरो ठंडक जहिड़ो, बारिश आदि। हिन बार त ॾाढी गर्मी पई, लेकिन थी सघंदो आहे न। बारिश जे मौसम में ॾिसो हाणे छा थो थिए, ठंड में छा थींदो आहे। त बाबा चवंदा आहिनि तत्व आदि बिगड़ण वारा आहिनि। ॾाढी जॻह जो त बरसाति नुक़सानु करे ॾींदी आहे। हाणे सभु ॾिसो ई था। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप आदि अनादि देवी देवता धर्म जी स्थापना था करनि। आदि सनातन देवी देवता धर्म जी हाणे स्थापना थी थिए। तव्हांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे न, पोइ तव्हांखे नर सां श्री नारायण ठहिणो आहे। बाबा असांखे ठाहींदा आहिनि। इहे बेहद जो पाठ बेहद जो बाप ई पढ़ाईंदा आहिनि। त बाबा चवनि था जो जहिड़ो पढ़ंदो ओड़ो पद पाईंदो। बाप त पुरुषारत कराईंदा आहिनि, पुरुषारत कमु कंदा त पद बि कमु पाईंदा। टीचर बि स्टूडेंट खे सम्झाईंदो न, ॿियनि खे बि जॾहिं आपसमान ठाहींदा आहिनि तॾहिं मालूम पवंदो आहे। ॿियनि खे बि जॾहिं आपसमान ठाहींदा आहिनि तॾहिं मालूम पवंदो आहे कीअं ॿार टीचर बि स्टूडेंट खे सम्झाईंदी न। ॿिए खे जॾहिं आपसमान ठाहींदा आहिनि त टीचर त स्टूडेंट खे सम्झाईंदी, ॿियनि खे बि आपसमान ठाहींदी, तॾहिं ई मालूम पवंदो आहे इहे सुठी रीति पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ाईंदा आहिनि। बाबा चवनि था जॾहिं कोई कंहिंखे सम्झाईंदो तॾहिं त मञंदासीं न इहे पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ई परमात्मा खे यादि करण जी। मूल ॻाल्हि छा आहे, शिव बाबा खे यादि करण ई मूल ॻाल्हि आहे। इन सां ई सिर ते पापनि जो बोझो जो आहे उहो भस्म थी वेंदो। मूंखे यादि करो त तव्हांजे जन्म जन्मांतर जा पापनि जो बोझ जेको तव्हां ते चढ़ियल आहे इहे सभु भस्म थी वेंदो न। त बाबा चवनि था कि हाणे इहे असांखे अंदरि अभ्यास करिणो आहे। बाबा खे यादि करे असांखे पंहिंजी सभु जन्म जन्मांतर जा पाप भस्म था थींदा वञनि। ख़ुदि बि संकल्प करो कि मुंहिंजा बि थींदा था वञनि त सभिनि जा ई थींदा था वञनि। सभी आत्मायूं शुद्ध आत्मायूं थींदी थी वञनि।
ये रूहानी यात्रा है न, नंढे ॿारनि खे बि सिखलायो कि शिव बाबा खे यादि करो, उन्हनि जो बि हक़ आहे न। इहे न सम्झंदा कि पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करो। शिव बाबा जो रूप छा आहे? निराकार ज्योतिर्बिंदु धाम, परम धाम। सिर्फ़ु परम धाम बि न, सिर्फ़ु शिव बाबा इहे आहिनि असांजी स्टार जा फादर आहिनि। इहे बि सम्झायो त बि उहो सुठो थींदो न। इहे बि असां ॿारनि खे सम्झायूं कि शिव बाबा खे यादि करो, शिव बाबा खे यादि करो। उहो असांजे स्टार जो फादर आहे न। महिनत करण सां उन्हनि जो बि कल्याण थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां नर सां नारायण पद प्राप्त करण लाइ बेहद जे भाव सां बेहद जो पाठ पढ़ो, ॿियनि खे पढ़ाइणो आहे। आपसमान ठाहिण जी सेवा करणी आहे। असांखे छा करिणो आहे? नर सां नारायण पद प्राप्त करण लाइ बेहद जी भाव सां बेहद जो पाठ पढ़ी करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। आपसमान ठाहिण जी सेवा करणी आहे। ॿियो आहे लोभ मोह जा जो रग आहिनि उन्हनि खे कढण जी महिनत करणी आहे। लोभ ये खपे ऐं मोह जी जो रगियूं आहिनि, लोभ ऐं मोह जी जो रगियूं आहिनि हुननि सां उन्हनि खे कढण जी महिनत करणी आहे। पंहिंजे चरित्र खे अहिड़ो सुधारणो आहे जो कोई बि भूत अंदरि प्रवेश न करे। वरदान विकारनि जो भूत भगवान ऐं भाग्य जी स्मृति सां ॿियनि जो बि भाग्य ठाहिण वारो ख़ुशनसीब ख़ुशनुमा ठहो। अमृत वेले खां राति ताईं पंहिंजी भिन्न भिन्न भाग्य खे स्मृति में लायो। इहे ई गीत ॻाईंदा रहो, ओहो मुंहिंजो श्रेष्ठ भाग्य जो पूरे विश्व जो उद्धार करण लाइ भगवान मूंखे चुनियो अथई। जो भगवान ऐं भाग्य जी स्मृति में रहंदा आहिनि उहे ई ॿियनि खे भाग्यवान ठाहे सघंदा आहिनि। ब्रह्मण माना ही सदा भाग्यवान, सदा ख़ुशि नसीब, सदा ॿियनि जो बि भाग्य ठाहिण वारा। कंहिंजी हिमत न आहे जो ब्रह्मण आत्माउनि जी ख़ुशी घटि करे सघे। बाबा चवंदा कंहिंजी बि हिमत न आहे जो ब्रह्मण आत्माउनि जी ख़ुशी घटि करे सघे। हर हिकु ख़ुशनुमा ख़ुशि नसीब आहियो न। चेक करो असां आहियूं या कॾहिं कॾहिं उदासी अची वेंदी आहे। जो बि कारण आहे उहो बाबा खे ॾेई छॾो। त बाबा असांखे चवनि था कंहिंजी हिमत न आहे जो ब्रह्मणनि जी ख़ुशी घटि करे सघे। तॾहिं त असांजे कोई शरीर चतो आहे त बि माण्हू हंसदा खेलंदा रहंदा आहिनि। हर हिकु ख़ुशनुमा ख़ुशि नसीब हुजनि। त बाबा चवंदा आहिनि त ब्रह्मण जीवन में ख़ुशी जो वञणु असंभव आहे। अगरि असां पक्का ब्रह्मण आहियूं, ब्रह्मण अर्थात शुद्ध पवित्र आत्मा, शुद्ध पवित्र आत्मा ऑटोमेटिकली सदा ख़ुशि रहंदी आहे। त ब्रह्मण जीवन में ख़ुशी जो वञणु असंभव आहे। भले शरीर हली वञे लेकिन असांजी ख़ुशी न वञणी। शरीर खे बि असां ख़ुशी सां साक्षी थी करे ॾिसूं कि अच्छा हिन शरीर में प्रॉब्लम थी, हलो असां हलूं था। त बाबा चवनि था ब्रह्मण जनम में ख़ुशी जो वञणु असंभव आहे। भले शरीर बि हली वञे लेकिन असांजी ख़ुशी न वञणी खपे। भले शरीर बि हली वञे लेकिन असांजी ख़ुशी न वञणी खपे। स्लोगन आहे माया जे झूले खे छॾे अतीन्द्रिय सुख जे झूले में सदा झूलंदा रहो। माया जे झूले खे छॾे करे
माया जे झूले खे छॾे सिधा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो। त असां जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे न जीअं असां अतीन्द्रिय सुख जे झूले में वेठा आहियूं। त माया जे झूले खे छॾे करे हाणे असांखे छा करिणो आहे, सिधा पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा हलो, अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।